अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एनी हसन अब्बासी, किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 12। आउं जॾहिं घर मोटियुसि तॾहिं ऊंदहि चमड़े जी आसमान में ऊंधी लड़कियल हुई। के रातियूं एतिरियूं ॿाट ऊंदाहियूं अलाए छो थींदियूं आहिनि। ईअं थिए भायो ॼण त तारनि जो नूर बि कंहिं खसे वरितो हो ऐं राति कंहिं ॾोहागण जे भाॻ वांगुरु बेनूर ऐं बेआसरी दुनिया जे लाश ते उसारींदे थिए नज़र आई। दालान मां लंघी अॻिते थियुसि त महरूअ जे कमरे जे दर जे सीर मां लालटीन जी रोशनी मुंहिंजे पेरनि में ॾावण विझी छॾिया। दिलि चयो त हुन सीर मां लियो पाए ॾिसां त महरू हिन घड़ीअ छा पई करे। ख़्वाहिश जागी त सही, पर उन सां गॾु रवायती इख़लाक़ हिकु दीवार बणिजी मुंहिंजे आॾो अची बीही रहियो त न, इहा हिकु निहायत किरियल हरकत थींदी। आउं मुंझी पियुसि। उहा रिवायती इख़लाक़ जी चिणग हुई या मुंहिंजे ज़हन जो ख़ौफ़ त मथां को मूंखे उहा हरकत कंदी ॾिसी वठे। मथां बाबा मथां अची वञे, मथां अमा ॾिसी वठे, मथां ऐं पाण खे ख़ुदि पंहिंजी अदालत में झूतो ऐं पीपिंग टॉम साबित थियण खां थी ॾिनुसि। पर उन मूंझ ऐं मूंझारे जे बावजूदि ऐं पाण हरतो बेसाख्ता दरवाज़े जे वेझो पहुची वियुसि ऐं दर जे सीर मां मुंहिंजूं नज़रूं महरूअ खे ॻोल्हण लॻियूं। पर मुंहिंजे बेक़रार अखियुनि जेकी ॾिठो उन निज़ारे ॼण त मुंहिंजे समूरे जिस्म ऐं रूह खे टहिकंदड़ ओड़ा में उछलाए विधो, जिते मुंहिंजे जिस्म ऐं रूह जूं समूरियूं आसूं उमीदूं सड़ी फुलिहार थी वयूं। मूं ॾिठो साम्हूं बाबो गंजी ऐं रेशमी गोर सां सुतल हो। संदसि छातीअ जा के अछा के कार सुरावार गंजीअ जे गिचीअ खां ॿाहिरि ते निकिरी संदसि ख़िज़ाब लॻल कारी ॾाढ़ीअ सां हिकु अजीब अढंगो कुझु सो तज़ाद पैदा करे रहिया हुआ। संदसि ॾाढ़ीअ जे पाड़नि में बि अछो रंग चिटो नज़री रहियो हो। शायदि ख़िज़ाब पंहिंजो असरु विञाए रहियो। उन अछी कारी ॾाढ़ीअ जो नज़ारो ॾिसी मूंखे रस्ते ते सुकंदड़ छेणा यादि अची विया, जिते उस जे तव खां छेणा सुकी कारा थियण लॻंदा आहिनि ऐं संदन चौधारी ज़मीन जो लूणियाठो कलर तरे खां अछो रंग कढणु लॻंदो आहे। छेणनि जो ख़्यालु ईंदे ई मूंखे पंहिंजे आस पास किनी थींदड़ छेणे जी बांस महसूसु थियणु लॻी ऐं पोइ उहा बांस हरे हरे थी मुंहिंजे जिस्म जे मसावनि में दाख़िल थियणु लॻी। साम्हूं महरू हुई, जेका कंधु हेठि लाड़े रेशमी गोर जे मथां बाबे जे टंगुनि खे भीड़ूं ॾेई रही हुई। संदसि मुंहं ते को बि अहसासु कोन हो। हिकु ज़र्द रुपीलो बुत कंहिं पथर जे मुजस्मे जा हो, जंहिंजे रुॻो हथनि में साह हो ऐं उहे हथ रेशमी गोर जे सरनि ऐं गुंजनि ते किरंदा खजंदा किरंदा थी विया ऐं रेशमी गोद में छेणे मां ठहियल बुत कंहिं बि हरकत बिना घोंघरा हणी रहियो हो। मूं सट ॾेई पंहिंजूं अखियूं हटाए छॾियूं। अलाए जे छो मुंहिंजे कननि में ॼण चाचे खैरे जो आवाज़ु को सवाल कंदो रहियो, अबा ईअं छो आहे त असांजे नींगरियुनि जो शबाब संदन जवानी संदन उमंग संदन उमेदूं कंहिं वॾेरे जे ख़िज़ाब लॻल ॾाढ़ीअ जूं सुरेतियूं बणिजण लाइ मजबूर आहिनि, जिते उहे पंहिंजे बेहस हथनि ऐं कची कची दिलि सां बाबा जहिड़े पोड़े जी टंगुनि खे ज़ोर ॾेई मंझंदि दफ़न थियल शहवानी ख़्वाहिशूं जाॻाइण ते मजबूर आहिनि। अबा ईअं छो आहे, अबा ईअं आख़िर छो आहे। मूं पंहिंजे कननि ते हथ रखी उन्हनि आवाज़नि खे हकाले करण जी कोशिशि कई। उन आवाज़ मुंहिंजे सॼे वजूद में बेअंत नफ़रत भरे छॾी। उन नफ़रत जे अहसास खां मुंहिंजी दिलि बि कची कची थियणु लॻी। उहा नफ़रत महरूअ सां हुई या बाबे सां हुई या सिंधी समाज सां या पंहिंजे पाण सां, इहो फ़ैसिलो आउं न करे सघियुसि। मूंखे पंहिंजो साहु घुटिजंदो ॿूसारजंदो महसूसु थियो ऐं आउं वरी वधी ॾेढीअ खां ॿाहिरि निकिरी आयुसि त ताज़ी हवा शायदि उन्हनि आवाज़नि ऐं उन ई बांस खां मुंहिंजी पनाह बणिजे जंहिं मुंहिंजे रूह खे वकोड़े छॾियो। पर ॿाहिरि बि निगाह जे सरहदुनि ताईं ऊंद ई ऊंद हुई। माहौल ते मौत जी माठ छायल हुई। अॼु त ॻोठ जे कुतनि बि कोन थे उनायो। उन माठ ऐं उन ऊंद में खुड़खबेतनि वांगुरु ओचितो तिरवरनि वांगुरु महरूअ जो वजूद मुंहिंजे अखियुनि जे अंदरि ई अंदरि उहा करे चमकी थियो। अधु राति ताईं आउं ईअं ई बेमक़सद पाण खां भॼंदो महरूअ जे तस्वर खां लिकंदो बाबे जे ख़्याल खां टहंदो छिरकंदो वापसि घर मोटी आयुसि। घर में मुकमिल ऊंद हुई। फ़क़ति मुंहिंजे कमरे में लालटीन जी झकी झकी रोशनी नज़र आई। पंहिंजे कमरे में दाख़िल थी कपिड़नि मटाइण खां सवाइ हंध ते आॾो लेटी पियुसि। मूंखे पंहिंजो वजूद
जाए तो नथे महसूस थियो। भायम तां हितां जो माण्हू ई न होसि। ही कमरो मुंहिंजो न हो, ही ॻोठ मुंहिंजो न हो, हिन घर सां मुंहिंजो को रिश्तो नातो वास्तो न हो। सभु रिश्ता नाता वास्ता वझ ओचिती सट सां छिॼी पिया हुआ। मुंहिंजी दिलि उॿाणकी निधणकी वेगाणी हेकल व्याकल दिलि ख़ुदि मूंखां वरची पई हुई। हिकलाइप जो अहिड़ो अहसासु एतिरी शिदत सां मूं कॾहिं बि महसूसु न कयो हो। उन इंतिहाईअ जे जोख़म खां बचण लाइ मूं फ़ैसिलो कयो त सुभाणे ई शहर हलियो वेंदुसि, हिन माहौल खां परे, महिरूअ खां दूर। लालटीन जी झकी रोशनीअ में मूं हिकु पाछोलो पंहिंजे दर जी चांवट ओरांगींदे ॾिठो। मूंखां छिरिको निकिरी वियो। ही मुंहिंजी हेकलाइप मुंहिंजे तनाईअ जे तिलस्म खे टोड़ण जो हक़ कंहिं संभाले वरितो। पाछोलो अची नंढी टिपाई अॻियां बीही रहियो। महरू, हिते कीअं, हिते छो? मुंहिंजी दिलि ज़ोर ज़ोर सां धक धक करण लॻी। मुंहिंजे रत जो दौरो मुंहिंजे लवणनि में धधकारण लॻो ऐं उजातनि जज़्बनि जे दरिया मुंहिंजे दिलि जा कपर कढी छॾिया। ऐं बेअख़्तियार बेसाख्ता बिना इरादे नादानिस्ता उथी उन पाछे ताईं पहुतुसि। ऐं पोइ औरत जी जवानी मुंहिंजे हथनि में मखण वांगुरु ॻरी वई ऐं थोरी देरि लाइ मुंहिंजी हिकलाइप मुंहिंजी तनाईअ जो समूरो अहसासु लोड़े वई। मूं खट ते पासो वराए सिगरेट दुखाइण लाइ तीली ॿारी त कमरे में फैलजंदड़ ज़र्द ज़र्द रोशनीअ में मुंहिंजे अखियुनि जेकी ॾिठो त मुंहिंजो समूरो वजूद धोॾे धंधूड़े छॾियो। खट ते मुंहिंजे पासे में साइण बानी अधो गाड़ी पाण बचाइण जे जतन में रोशनीअ खां मूं ॿिए पासे करे छॾियो। मुंहिंजे वात मां अलाए जे लफ़्ज़ चिचिरजी कीअं निकिता। साइण, तूं? जवाब में साइण जे वॾियुनि वॾियुनि ॾिनल सांवरियुनि अखियुनि में वरी लुड़क भरिजी आया। उन राति साइण जे अखियुनि जा लुड़क बाहि जा अहिड़ा उल्हा ऐं टांडा बणिजी विया जन मुंहिंजे रूह खे ॾंभे विधो हो। ऐं उन इज़ा खां अलाए केतिरियूं सदियूं लुछंदो फथकंदो रहियुसि। कमरे जी हर शइ बाहि जी ॼिभी बणिजी मूंखे ॾंभण लाइ अॻिते वधण लॻी हुई। ॼण त कमरे जी हर बेजान शइ में जान पइजी वई हुई ऐं हर शइ में बिजलीअ जी धार ऐं विझ समाइजी वई हुई, जंहिंजो मक़सदु रुॻो मूंखे भस्म करणो हो। उन तव में ॿूसट खां बचण लाइ कमरे खां ॿाहिरि हवेलीअ खां ॿाहिरि ऊंदहि में धिका थाबा खाईंदे अलाए जे कीअं ऐं केॾी महिल रेगुलेटर ते पहुतुसि ऐं कपिड़नि सुधो शाख में घिड़ी पियुसि। पाणीअ जे सर्द सर्द लहरुनि की क़दुरु उन्हनि ॾंभनि फूकणनि ऐं फोफींडनि खे थधो कयो। काफ़ी वक़्तु पाणीअ में तुड़गी तुड़गी रेगुलेटर जे थल्हे ते वेठो रहियुसि। हल्की हवा आलनि कपिड़नि मां थींदी मुंहिंजे नस नस में थधिड़ा कढण लॻी ऐं पोइ जिस्म सां हमदर्दीअ तौरु रूह जी लहस ऐं तौस बि झकी थियण लॻी। कुझु घड़ियुनि खां पोइ ज़हन ख़ाली ख़ाली हो ऐं मुंहिंजे रूह ज़हन जे उन ख़ाल ते ॼण शुकारो भरे शुक्रगुज़ारीअ जो इज़हार कयो। मूं ईअं महसूसु कयो ॼण मुंहिंजो जिस्म आहिस्ते आहिस्ते हल्को ऐं बेवज़न थियण लॻो हो ऐं नेठि हवा जहिड़ो अणलखो बणिजी वियो। उन में को बि वज़न का बि तोर न रही। हिकु ख़्यालु ख़ाली ज़हन जे कंहिं कुंड मां जाॻियो त मुंहिंजो जिस्म बि हवा में तहलील थी रहियो हो ऐं शायदि जेकॾहिं हवा कुझु तेज़ लॻी त आउं बि कंहिं कखपन वांगुरु लुड़ंदो कंहिं उजाती दुनिया में पहुची वेंदुसि, कंहिं अजाती दुनिया में पहुची वेंदुसि। उहो ख़्यालु सुकून बख़्श बि हो त ॾुखो ईंदड़ बि। अलाए जे छो मुंहिंजे दिलि में उहा आरज़ू जागी त आउं पंहिंजो बदन ईअं तहलील थियणु न ॾियां, गुम थियणु न ॾियां ऐं मूं पंहिंजे पाण खे छुहणु घुरियो। ॼण त मुंहिंजूं ॿ शख़्सियतूं हुयूं ऐं उन्हनि मां हिकु परे खां बि मूंखे घूरे ॾिसी रही हुई। उन शख़्सियत जे चपनि ते हिकु मुर्क हुई, नोकदार चुभंदड़ मुर्क, ॼण त गुनाह ते पशेमानीअ जी मुर्क। पंहिंजे पाण खे पहिरियों भेरो ॾिसी रहियो हुउसि। पंहिंजे हमज़ाद ॿिए आउं खे ॾिसी रहियो हुउसि। उहे ॿई आउं हुउसि। हिकु आउं तहलील थी रहियो हुउसि, ॿियो आउं उहो तमाशो ॾिसी रहियो हुउसि। हिकु कुझु सोचे रहियो हो, ॿिए सोचणु त दरकिनार पंहिंजे पाण ते तहलील थियण, पंहिंजे पाण खे तहलील थियण खां बचाइण जी कोशिश बि नथे कई। तमाशबीन मूं खे पंहिंजे हमज़ाद ऐं गॾु ॼाए ते रहम अची वियो ऐं आहिस्ते आहिस्ते तहलील थींदड़ शख़्स जे वेझो अचणु लॻो ऐं बिना वेझो अची उनखे पंहिंजे भाकुर में आंदाई। संदसि उन भाकुर में एतिरो त गूंदर हो, एतिरो त विरहूं हो जो उन तसवर खां ई मुंहिंजा ॾंद ॾकण लॻा। मूं महसूसु कयो त शायदि सीउ खां मुंहिंजा ॾंद खड़की रहिया हुआ।
उन अहसासु थींदे ई मुंहिंजा आला कपिड़ा बि बदन खे चुटंदा विया ऐं मुंहिंजे सीउ में शामिलु थी विया। ऐं हवेलीअ ॾांहुं वधणु लॻुसि। सीउ जीअं पोइ तीअं वधणु लॻो। मुंहिंजे बदन खे हाणे पारो साड़णु लॻो हो। अलाए जे केतिरो वक़्तु उन पारे जहिड़ी थधि में थड़कंदो ॾकंदो रहियुसि ऐं जॾहिं अखियूं खोलियमि तॾहिं हिकु अजीब मंज़रु ॾिठुमि। मुंहिंजे पेरांदीअ खां साइण कंधु झुकायो वेठी हुई। मूंखे उहो बि शक पियो त हूअ रोई रही हुई। मुंहिंजे खट जे पायनि सां लॻोलॻि अमा तॾे ते विछायल मुसले ते निमाज़ पढ़ी रही हुई। सेरांदीअ खां हिकु मेज़ ते मुख़्तलिफ़ शीशियूं ऐं बोतलूं कंहिं सलीक़े सां सजाए रखियूं हुयूं। कुर्सीअ ते हिकु ॼातल सुञातल शकिल जो मर्द वेठल नज़र आयो। मुंहिंजे ज़हन में हिकु अजीब ख़्यालु पैदा थियो त उन माण्हूअ जी शकिल बाबे जहिड़ी थी लॻी ऐं उन मुहांडे में मुंहिंजे लाइ प्यार न त हमदर्दीअ जो जज़्बो ज़रूरु हो। उन ख़्यालु अचण सां मूंखे माहौल जी गैर रवाजी हुजण जो पिणु अहसासु थियो। कमरे में मौजूदु शकिलुनि ते ओन ॻणतीअ ऐं ओजागे जे आसारनि मां ॼण त कंहिं साज़िश जो गुमान थियणु लॻो। जज़्बनि जे साज़िश जो गुमान। उन गुमान ऐं अहसास खे मिटाइण ख़ातिर मूं ख़्यालु कयो त टप ॾेई बिस्तरे तां लही पवां, पर मुंहिंजा लिङ पिड़ु कढी बीठा। मूं कंधु मथे खणण जी कोशिशि कई त मथे ते सवें मणनि जो भार महसूसु थियो ऐं छातीअ में सूर जी उझल सट उभिरी आई। उन थोरे घणी हरकत ते मूंखे कई आवाज़ पंहिंजे कननि में सूसट कंदा ॿुधण में आया, ॼण त हिकु ई वक़्तु सवें ज़ाइफ़ाऊं चई रहियूं हुयूं, शुक्र अथई मुंहिंजा रब। ऐं पोइ अमा जा ॾकंदड़ थधा हथ मुंहिंजे मुंहं खे भाकुर विझण लॻा। मूं पंहिंजे पाण खे झीणे आवाज़ में ॻाल्हाईंदो ॿुधो। छो अमा, मूंखे छा थियो आहे? पर उन ॻाल्हाइण बि ॼण मुंहिंजे छातीअ में हर हलाए छॾिया। मूंखे पंहिंजे सहकण जो आवाज़ बि चिटो ॿुधण में अचणु लॻो। अमा मुंहिंजे अॻियां खट जे एस ते वेही रही ऐं जवाब जे बदिरां मूंखे संदसि समूरो जिस्म धुॾंदो महसूसु थियो। संदसि अखियुनि मां लुड़क लड़ी संदसि चोले में जज़ब थियणु लॻा। मुंहिंजे मथे ते हथड़ा घुमाईंदे ॼण पाण खे ओछगारुनि खां रोकींदे चयाईं, अबा तूं त असांजो साहु सुकाए छॾियो हो। अॼु चोथे ॾियारे अखि पटी अथई। अलाए जे तुंहिंजे वेरनि खे छा थियो। शहर जो डॉक्टर चवे थो त डबल नमूनिया अथई। ऐं रब साईं, तुंहिंजूं लख लख भलायूं। मुंहिंजे बचिड़े खे सॻो कर त दस्तगीर ते देगियूं लारायां। ऐं पोइ होरियां होरियां मूंखे सभु कुझु यादि अचणु लॻो। मूंखे साइण यादि आई। मूं साइण ॾांहुं निहारियो। हूअ अञा ताईं रहे में मुंहुं लिकायो शायदि रोई रही हुई। मुंहिंजे दिलि खे बि झोॿो अची वियो ऐं पंहिंजे अहसासनि खे लिकाइण लाइ मूं अखियूं बंदि करे छॾियूं। ओचितो हिकु मज़बूत हथ मुंहिंजी बांह पंहिंजे हथ में झली त मूं अखियूं खोले छॾियूं। बाबो मुंहिंजी नब्ज़ ॾिसी रहियो हो। मूंखे अलाए छो हिन सां हमदर्दी जाॻण लॻी। हिन थोरी ॾकंदड़ आवाज़ में चयो, अबा धणी सिहत ॾींदुई। एतिरनि सारनि मुख़्तलिफ़ जज़्बनि खे मुंहिंजो ज़हन सुलझाए न सघियो ऐं चुपड़ी करे वरी सुम्ही रहियो। अलाए जे केतिरे वक़्त खां पोइ मूं वरी अखियूं खोलियूं त साम्हूं डॉक्टर कुर्सीअ ते वेठल नज़र आयो। मूं शुक्रगुज़ार नज़रुनि सां ॾांहुं निहारियो त हिन जे चपनि ते हिकु शरीर मुर्क फैलिजी वई। अंग्रेज़ीअ में चयाईं, मियां मरण जा ॿिया बि केतिरा सवला तरीक़ा पिया आहिनि। बाक़ी पाण खे डबल नमूनिया ॾेई माण्हू त फ़क़ति पाण वणाइण लाइ हूंदो आहे। मूंखे संदसि टोक में बि गहरी हमदर्दी झलकंदे नज़र आई। पोइ साइण खे चयाईं, माई खीर गरम करे ही टिकियूं खारायोसि। ख़ुदा कंदो त ठीकु थी वेंदो। सुबुह जो सुई हणण लाइ वरी ईंदुसि। ईअं चई डॉक्टर हलियो वियो। कुझु देरि खां पोइ साइण खीर खणी आई। हिन जे मुंहं खे ॾिसी मुंहिंजी दिलि दहिलजी वई। रोज़ ऐं ओजागे खां हिन जूं अखियूं सुॼी पयूं हुयूं ऐं संदसि अखियुनि जे चौधारी कारा नील पइजी विया हुआ। पर हिन जे अखियुनि में अलाए कहिड़ो ॾोरापो हो। ऐं हिकु पल बि संदसि अखियुनि में निहारे न सघियुसि। ख़ामोशीअ सां हिन ॿ विहाणा ॾेई टेक ॾियारे मूंखे विहारियो। हिन जे वेझे अचण सां मुंहिंजे अंदर में अलाए छा थियणु लॻो ऐं मूं हब कंदे चयो, साइण मूंखे माफ़ु कजि। मूंखे अलाए छा थी वियो हो। अलाए जे कहिड़ो अंधु चढ़ी वियो हो। ऐं पोइ कूड़ ॻाल्हाईंदे चयुमि, जॾहिं मूं पंहिंजी चुक महसूसु कई तॾहिं पाण खे ॿोड़े मारण जी कोशिशि कयमि, पर अफ़सोस ॿुॾी न सघियुसि, ॿुॾी न मुअसि। शल हाणे हिन बीमारीअ वॻे मरी वञा।
मूंखे पाण ते हैरत थियणु लॻी त उन कूड़ ॻाल्हाइण में मूंखे ज़रो बि हबक न थिए थी। पाण हिकु क़िस्म जो इत्मीनान थियणु लॻो, ॼण त आउं पाण खे शहादत जे दर्जे ॾियण में फ़ख़्रु महसूसु करणु लॻो हुउसि। साईं जूं अखियूं वरी आग में जी आयूं ऐं लुड़कनि मंझां हेठि निहारींदे चयाईं, हीउ छा पिया चओ? ख़ैरु घुरो, आउं अव्हां तां घोरी, आउं तव्हांजी मिल्क आहियां, हिन दर जी गोली बानी आहियां, मूं जहिड़ियूं 100 अव्हां तां सदके थियनि, मरनि अव्हां जा वेरी, शल अव्हां जे आही मूं ते अचे। ऐं पोइ हिन अॻिते जेके लफ़्ज़ चया से ॿियनि हालतुनि में मूंखे दिलि में वढ विझी छॾींदा ऐं शर्म खां ज़मीन में दफ़न थियण लाइ तयारु थी वञा। साइण चई रही हुई, आउं तव्हांजी बानी आहियां, मुंहिंजी माउ, मुंहिंजी नानी, पड़नानी सभु हिन दर जूं गोलियूं हुयूं ऐं हिन लाइ जे छा थिए चवणु घुरियो, पर ओचितो चुप थी वई। दिलि में ॿियो कुझु हो, पर चयमि चरी तूं बानी ऐं गोली बाबा जन जी हूंदीअ। मुंहिंजे लाइ उहे ॻाल्हियूं त पाण चेड़ाईंदड़ आहिनि, पर हाणे जेसीं पंहिंजे मुख सां ईअं न चवंदीअ त तूं मूंखे माफ़ु कयो, तेसीं मुंहिंजो मनु मूंखे मलामत कंदो रहंदो। पर हुन को बि जवाबु न ॾिनो। हिन जे भूरियुनि भूरियुनि अखियुनि में वरी बि ॻोढ़ा भरिजी आया। उजागे जी ॻाढ़ाण ऐं संदन असुलु भूराण में ॻोढ़नि अजीब जगमग लाहे ॾिनी। मुंहिंजे दिलि में अजीब बेआरामी फैलिजी वई, ॼण त मुंहिंजी दिलि वरी साइण खे हिकु डिघे भाकुर पाइण लाइ मांदी थी रही हुई। मुंहिंजी घड़ी अॻु जी पशेमानीअ ते संदसि औरतपणु कटु चाढ़ींदो वियो। मुंहिंजी दिलि उहो ई चाहिणु लॻी त हूअ मुंहिंजे चपनि खे छुहे या मुंहिंजा चप हुन जे जिस्म जो छुहा महसूसु कनि। अलाए जे कहिड़ी कुन मां मूं पंहिंजा लफ़्ज़ ॿुधा, साइण मुंहिंजे निराड़ ते हथु त रखी ॾिस त अञा तप बीठो आहे या न। मुंहिंजे आवाज़ में मरीज़ वारी निस्ताईअ बदिरां चोरी पकिड़िजी पवण जी कमज़ोरी हुई, पर ॿिन्ही कमज़ोरियुनि में को फ़र्क़ु न हो। शायदि उहो ई सबबु हो जो मुंहिंजे दोखे जी दयानत में सचाईअ जो दोखो थिए थियो। उन दोखे ॾियण में बि मूंखे हिकु अजीब ख़ुशी महसूसु थी रही हुई। आउं पंहिंजे उन किरियल हरकत ते हैरत बि महसूसु करे रहियो हुउसि, पर मुंहिंजी नामालूम ख़ुशीअ जो जज़्बो हैरत ऐं पशेमानीअ खां वधीक ताक़तवर हो। मुंहिंजे अखियुनि में उहो जज़्बो ज़ाहिर हो या न, सो त आउं चई नथो सघां, पर जॾहिं साइण जो हथु मुंहिंजे निराड़ ते पहुतो तॾहिं मुंहिंजे मुंहं में हिकु अहिड़ी लर्ज़िश पैदा थी जहिड़ी घोड़े जे हथ हलाइण सां संदसि चमड़ीअ में पैदा थींदी आहे। उन लर्ज़िश में लज़त बि हुई ऐं को डपु बि। साइण जो हथु बर्फ़ खां बि थधो हो, या मुंहिंजो जिस्म एतिरो गर्म हो जो हिन जे हथ जी मामूली गर्मी मुंहिंजे निराड़ जी गर्मी आॾो ॼमी बर्फ़ थी पई हुई। उन बर्फ़ जे अहसास जे बावजूदि बेसाख्ता मूं संदसि हथु पंहिंजे हथनि में वठी पंहिंजे चपनि ते रखी छॾियो ऐं भुण भुण कंदे चयुमि, साइण चओ त तो मूंखे माफ़ु कयो, चओ त तो मूंखे माफ़ु कयो। मूं महसूसु कयो त मुंहिंजो आवाज़ु बीमारीअ खां न पर कनि ॿियनि जज़्बनि खां ॾकी रहियो हो। साइण पंहिंजे हथु छॾाइण जी का बि कोशिशि न कई। संदसि हथु मुंहिंजे हथ में बिल्कुलु अपाज अध रंग में वरतल हथ जियां बेजान पियो हो। मूं संदसि आवाज़ु ॼण त परे खां ॿुधो, अव्हां खे तप जा भठ चढ़िया पिया आहिनि, अव्हां उथो न लेटी पओ। हिन ॼण मूंखे पंहिंजे बीमारी यादि ॾियारे छॾी ऐं मूं हिन जे हथ खे छॾे ॾिनो। अखियूं बंदि करे हेठि ते ढुरकी लेटी पियुसि। उथी वेही पाण दवा पीअण ऐं खाइण जहिड़ो थियुसि, पर अञा दर खां ॿाहिरि कदम रखण ते हिमत न थिए थी। मोटंदड़ तंदुरुस्तीअ ज़हनी उसाहट खे जाॻाए विधो ऐं वरी महिरू मुंहिंजे ख़्यालनि में पंहिंजे ज़र्द ज़र्द चहिरे, ॿाॾाईंदड़ बीमार अखियुनि ऐं फ़िज़ा में नक्शा ठाहींदड़ जिस्म सां अहसास जूं सरहदूं ओरांगे अचणु लॻी। उन ॾींहुं शाम जो पंहिंजी दरीअ मां ॿुॾंदड़ सिज जे मंज़र खे ॾिसंदे शफ़क़ जी लालाण में समाइजंदो थिए वियुसि त मूं पंहिंजे पोयां हल्की आहट ॿुधी। मुंहुं वराए निहारियुमि त महिरू बीठी हुई। महिरू, पर हिकु मुख़्तलिफ़ महिरू। घड़ीअ लाइ मुंहिंजूं नज़रूं हिन जे मुंहं में खुपी वयूं ऐं मूं पाण खे निस्तो कमज़ोर थींदो महसूसु कयो। मुंहिंजे टंगुनि मां साहु हरे हरे थी निकिरंदो थिए वियो। मूंखे कंहिं सहारे जी ज़रूरत महसूसु थी ऐं आउं खट जे पाए ते हथु रखी टेक वठंदे सैरांदीअ वारे ओपिरे ते टेॾो थी वेही रहियुसि।
महरूअ जे मुंहं ते पीलाण बदिरां ॻाढ़ाण अची वई हुई। आउं उहो फ़ैसिलो न करे सघियुसि त उहा ॻाढ़ाण संदसि असुलु रंगत हुई या संदसि चोले में जुड़ियल टिकनि मंझां साम्हूं दरीअ खां ईंदड़ शफ़क़ जी ॻाढ़ाण। जरकंदे हिन जे मुंहं में लालाण ओतींदे थिए वई। संदसि अखियुनि में अञा ताईं अघाई हुई। ॼण त संदसि अखियुनि जी उहा हिकु ख़ासियत हुई ऐं जॾहिं मूं उन्हनि अखियुनि में निहारण जी कोशिशि कई त मुंहिंजे दिलि जी रफ़्तार सुस्त थियणु लॻी ऐं मूं सट ॾेई ज़ोरीअ उन कुन मां पंहिंजूं अखियूं कढी वरितियूं। मूंखे हिकु भउ थियणु लॻो। हुन जे अखियुनि खां संदसि अखियुनि तां हटंदे मुंहिंजूं नज़रूं हिन जे सन्हे नक तां लहंदे संदसि चपनि ते ॼमी वयूं। मूंखे उहो गुमान जाॻियो त संदसि चपनि में मुसलसल हिकु हल्की जुंबिश, हिकु हल्की लर्ज़िश हुई। ॼण गुलाब जूं पंखड़ियूं भंवर खे वासींदो ॾिसी लर्ज़ण लॻियूं हुयूं। ऐं जॾहिं मुंहिंजूं निगाहूं संदसि ॻिचीअ ताईं पहुतियूं तॾहिं मूंखे हिकु अजीब ख़्यालु आयो। उहा गर्दन जेकॾहिं मुंहिंजे हथनि में समाइजी वञे त शायदि आउं तेसीं पंहिंजे हथनि खे ढरो न करियां जेसीं मुंहिंजा हथ उन गर्दन उन सिसीअ जो हिसो न बणिजी वञनि। उन रेशमी ॻिचीअ ते नीरियूं नीरियूं नसूं अॻे खां कुझु वधीक उभरी आयूं हुयूं ऐं ख़ासि तरह हिकिड़ी नस जे वरनि वकड़नि खे ॾिसी मूंखे सिंध जे नक्शे मां सिंधूअ जे वहण जो खाको यादि अची वियो ऐं मूंखे भिटाईअ जो महबूब जे वहीअ ते बैत यादि अची वियो। ऐं अलाए जे केतिरो वक़्तु हिन मुजस्मे खे ॾिसंदो रहियुसि ऐं पोइ मूं हिन जो आवाज़ु ॿुधो। हाणे कीअं आई? संदसि आवाज़ में का अहिड़ी ॻोराण हुई जंहिं मुंहिंजे जिस्म सां टकराइजी मूंखे वधीक निस्तो बणाए छॾियो। उन आवाज़ खे बि ॼण हिकु शकिल हुई, हिकु तन हो, हिकु रूह हो। मूंखे उहो बि अहसासु थियो त आवाज़ जे उन बदन में हिकु पंहिंजाइप, हिकु वेझड़ाई मौजूदु हुई, बिल्कुलु अहिड़ीअ तरह जीअं मुंहिंजे गरम बिस्तरे में हिकु वेझाई, हिकु पंहिंजाइप हुई जंहिंमें परायो ओपिरो की कोन हो। उन जे बावजूदि उन सां टकरजण सां मूं में निस्ताई वधी वई ऐं मूं झीणे आवाज़ में चयो, जीअरो आहियां। मूं सम्झो त मूं निहायत झीणे आवाज़ में जवाबु ॾिनो हो, पर पोइ ख़ुदि मूंखे उन आवाज़ जो पड़ाॾो कमरे में गूंजंदो महसूसु थियो। उन जीअरे हुजण जे ऐलान मूंखे पंहिंजो सत ऐं ॿल वापसि ॾेई छॾियो। आउं हैरान थी वियुसि त जीअरे हुजण जो अहसासु त ठहियो, रुॻो उन जे ऐलान करण में बि केॾी न ज़िंदगी हुई। उन वक़्त ताईं शायदि मूंखे अहसासु न हो त आउं को जीअरो होसि, पर महरूअ जी मौजूदगीअ उन अहसास खे न रुॻो जनमु ॾिनो, पर उहो अहसासु मुंहिंजे नस नस में समाइजी वियो। कंहिं नामालूम जज़्बे तहत आउं उथियुसि ऐं संदसि बिल्कुलु साम्हूं बीही रहियुसि। असांजे ॿिनि वजूदनि जे विच में ख़ैरु को फ़ासिलो हो। मूं हथ सां संदसि खाॾी मथे करे संदसि अखियुनि में निहारियो। दिलि ॿुॾण वारी कैफ़ियत ते का नई हिमत, नई कुवत, नई सघ हावी थी वई। मुंहिंजे चपनि में अणलखी जुंबश पैदा थी, ॼण उहे चवण लाइ आता हुआ त असीं घड़ी खनि उन्हनि कंवल अखियुनि खे चुमणु चाहियूं था। मुंहिंजे चपनि जी ॻाल्हि शायदि महरूअ जे अखियुनि ॿुधी वरिती ऐं उन्हनि में हिकु गहरी गंभीरता अची वई। हिन जे मुंहं जी ॻाढ़ाण वधीक लाल थी वई। मुंहिंजे हथ खे हटाईंदे हिन चयो, ॾाहा थियो। ऐं आउं उहो सोचींदे खट ते वेही रहियुसि त हूअ मूंखे कहिड़ी ॾाहप ॾसे रही हुई, प्यार जी ॾाहप, वेझड़ाईअ जी ॾाहप या ताने जी ॾाहप, दूरीअ जी ॾाहप, पराए हुजण जी ॾाहप। अलाए जे छो मूंखे बाबो यादि अची वियो, रेशमी गोॾ ऐं छातीअ जे वारनि सां लेटियल। ऐं पोइ उहा ॾाहप मूंखे ॾंगिण ऐं ॾंभिण लॻी। उन ॾंग खां बचण लाइ मूं वरी हिन ॾांहुं निहारियो, पर उहा उते कान हुई। अलाए जे केॾी महिल उतां हली वेई ऐं मूंखे उहे ॾंभ केतिरा ॾींहं विसरी न सघिया।